जुड़े वेझो सैयद बिरादरी पारां ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। ॻोठ जीरो शाह मोरी जे रहवासियुनि ने सैयद हैदर शाह, फरमान शाह, नादिर अली ऐं ॿियनि ॿुधायो त टंडे बागे जे देह कपोरी तपोसांगीअ में संदन वालिद जी 288 एकड़ ज़रे ज़मीन आहे, जंहिं ते आरआई गडगोड़ ऐं चीमा बिरादरीअ जे माण्हुनि कब्ज़ो कयो आहे। खातो मुंहिंजे वालिद साहब अली कुतुब शाह जे नाले सां आहे, जेको ही चौधरा ऐं रेवेन्यू जा ऑफिसर मिली भगत करे जेको असां सां नाइंसाफ़ी कनि पिया। बनी मकादे में पंजाबी सां ज़ुल्म करे वेठा आहिनि। हाणे असांखे कंहिं बि हिसाब किताब कोन पिया ॾियनि। तमामु जेको आहे सो मौत मार धमकियूं ऐं ॾियनि पिया, को हिसाब किताब कोन था ॾियनि। बनी 400 एकड़ असांजी आहे, असां मकान ॾिनी, असां बेइंसाफ़ी आहे, बनी सां आपसे ॾिनी कोन पिया। हुननि चयो त जवाबदार ज़मीन फबाइण लाइ मथनि कूड़ा इल्ज़ाम मड़े ॻोठ मां भॼणु चाहिनि था। सैयद बिरादरी चयो त जवाबदारनि जी धमकियुनि सबबि हू घरनि ताईं महदूद आहिनि ऐं ॿार ॿिए स्कूल नथा वञी सघनि। ॻोठाणनि मुतालबो कयो त संदन ज़मीन वापसि कराए तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk